एंटी करप्शन जी टीम लाड़कानी जी चांदका अस्पताल जी मेज़ ते छापो आयो आहे। वधिक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर कादिर जागीरानी जी। कादिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, लाड़काना एंटी करप्शन जी टीम सर्किल ऑफिसर अमानुल्लाह राजपर जी निगरानी में चांदका अस्पताल जी मेज़ ते छापो आयो आहे। वो रिकॉर्ड जाचो आहे। उते वॾे तादाद में मरीज़नि जे मानी खाराइण जो ॾेखारियो वियो आहे ऐं अहिड़ा जेके कूड़ा बिल आहिनि उहे ठाहिया विया आहिनि। लखे रुपया उतां जेको आहे मुबैना तौर करप्शन कई वई आहे। जीअं लॉकडाउन जे दौर में तमाम जेको आहे मरीज़ घटि हुआ ऐं उन्हनि जूं दवाऊं बि एतिरियूं ॾेखारियूं वियूं आहिनि। जेके दवाऊं पकड़ियूं आहिनि इहो साॻियो ई मामिलो मानी वारो बि हुन सां कनेक्ट आहे। सवे हज़ारे मरीज़नि जूं जेको आहे मानी जे मद में लखे रुपयनि जा बिल कढिया विया आहिनि। एंटी करप्शन जी टीम मेज़ ते छापो हणी समूरो रिकॉर्ड जेको आहे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। जी, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ कादिर अवां जी महिरबानी।